दोस्तों जंहिं जाइ ते तव्हां हींअर बीठा आहियो उन खां जेकॾहिं आर पार धरतीअ में हेठि ॿिए पासे हलिया वञो त धरती यानी ज़मीन केतिरा किलोमीटर थुल्ही थींदी। धरती केतिरनि तहनि ते मुश्तमिल आहे। धरतीअ जे गोले जे अंदरि तहनि में छा छा आहे। धरतीअ में कशिश यानी छिक छो आहे। अचो त उन्हनि सभिनी सवालनि जे जवाबनि खे गहराईअ सां ॾिसूं। धरती केतिरनि ई तहनि ते मुश्तमिल आहे। धरतीअ खे आमतौर 4 वॾनि तहनि में विरहायो वियो आहे, जिन में सभ खां पहिरियों आहे क्रस्ट, जिते असां रहूं था। समुंड 5 किलोमीटर, जबल ऐं ज़मीनूं आहिनि, उन जी थुल्हाई 70 किलोमीटर जबलनि हेठां समुंड हेठां खां वठी ताईं हूंदी। नंबर ॿियो तह आहे मेंटल यानी विची तह। हेठां ॻाढ़ो पघिरियल पत्थर हूंदो आहे ऐं हिन जी थुल्हाई तक़रीबन 2900 किलोमीटर आहे। ऐं नंबर टियों जेको ज़मीन जो तह आहे उहो आहे आउटर कोर यानी ॿाहिरियों कोर, जेको लोह ऐं निकिल सां ठहियलु आहे ऐं तक़रीबन 2200 किलोमीटर थुल्हाईअ ते मुश्तमिल आहे। उन खां पोइ ज़मीन जो चौथों नंबर तह आहे इनर कोर यानी अंदरियों तह, जेको इंतिहाई पको ऐं लॻभॻि 1200 किलोमीटर थुल्हो आहे, जेको गरम लोह ऐं निकिल जो ठहियलु आहे। हाणे अचूं था इन ॻाल्हि जी तरफ़ त धरतीअ जे गोले जे अंदरि छा आहे। ॿाहिरि पत्थर आहे, उन खां हेठि गरम पत्थर आहे, विच में लोह ऐं निकिल आहे ऐं सभ खां अंदरि घणो दॿायल ऐं पको लोह आहे, जंहिंखे सॉलिड आयरन कोर चइजे थो। धरतीअ में कशिश छो आहे? दोस्तों साइंस चवे थी त धरती वॾी मास वारी शइ आहे। न्यूटन जे कानून मुताबिक़ हर शइ जेका मास रखे थी उहा ॿियनि शयुनि खे पाण तरफ़ छिके थी। धरतीअ जो मास वॾो आहे, तंहिं करे उहा सभिनी शयुनि खे पंहिंजे मर्कज़ ॾांहुं छिके थी। उनखे ई असां कशिश शकल या ग्रेविटी चऊं था। धरतीअ में पार सोराख़ कजे त केतिरा किलोमीटर थींदी? मतिलबु जंहिं जाइ ते तव्हां हींअर मौजूदु आहियो उन खां जेकॾहिं को माण्हू डायरेक्ट धरतीअ में हेठि अंदरि लही वञे ऐं धरतीअ जे ॿिए पासे ॾांहुं वञी निकिरे त आर पार ज़मीन केतिरो थुल्ही थींदी? धरतीअ जो क़तर लॻभॻि 12,742 किलोमीटर आहे। जेकॾहिं कंहिं हिकु पासे खां सोराख़ कयो वञे ऐं सिधो साम्हूं ॿिए पासे निकितासीं त उहो लॻभॻि 12,772 किलोमीटर डिघो सोराख़ थींदो। पर अॼु ताईं इंसानु सिर्फ़ु लॻभॻि 12 किलोमीटर ताईं खोटराई करे सघियो आहे। रूस में हिकिड़ो सोराख़ कढियो वियो हुयो, पर उन खां हेठि गर्मीअ जो दबाव एतिरो वधी वञे थो जो अञा ताईं इहो मुमकिन न आहे त धरतीअ में 12 किलोमीटर खां वधीक कोई इंसानु अॼु ताईं हेठि वञी सघियो हुजे या वरी का मशीनरी हेठि वञी सघी हुजे। दोस्तों इन तरह जूं मालूमात मुश्तमिल वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कंदा